गवर्नमेंट हाई स्कूल ठिकराठो जो एहसास कफ़ालत सेंटर ठिकराठो भी है, उन जे अॻियां ठिकराठो नांगोरो रोड ते जिते मुस्तहक़ीन रोड बंद करे एहतजाज करे रहा आहिनि। अचो तो उन्हनि को पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। भाई थकी बी रहा हूँ, कयो मेहरबानी। असां जंहिं महिल खाली मोटिया था वञूं बाबा, हिते पुलिस वारा आया असांखे चयो त बंदि आहे बाबा, हाली मोटी वञो। तो सुबह को वठी तो असां आयासीं, हाणे एसो शब हिते आयो त बि चुप कयूं, बस कयूं, पैना हलियो, चई पैसा बंदि आहिनि, हाल फ़िलहाल न मिलंदा। असांखे पैसा नथा अचनि, एहसास प्रोग्राम जा पैसा बंदि आहिनि। चवनि था 500 रुपया फीस ॾींदो त असां पैसा जमा कराईंदासीं, त ॿी सूरत में पैसा बंदि आहिनि। असां पैसा नथा, हर चकर अचूं था, असांजा पैसा मिले ई नथा, मोटियूं था हलिया वञूं, ग़रीब माण्हू बाबा। खाली मोटी आऊं, ये 500 रुपया कटनि पिया, कल्ह बि किरो थी पियो, असां ज़ुल्म आहे, पैसा असां ॾियो, ईद मथो अची विया, वञो त वञो काॾे। ज़िलई इंतज़ामिया, तालके इंतज़ामिया ऐं हितां जी लोकल इंतज़ामिया खे इहा अपील कई त जल्द खां जल्द एहसास कफ़ालत सेंटर खोलायो वञे, जीअं हिते आयल ॿारड़ा ऐं मिसकिन जेके माण्हू परे परे खां आया आहिनि उनखे पंहिंजी जेको वज़ीफ़ो आहे मिली सघे, त जीअं हो वक़्तु सिर भलारे रमज़ान जी ईद जा ख़रीदारी करे सघनि। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV।